वगण में ख़बर ईंदा हलो तो वगण में ऑल पार्टीज एक्शन कमेटी तरफा महंगाई और पेट्रोल की कीमतुन में वाध खिलाफ मुख्य चौक ते एहतजाजी मुजाहिरो कयो वियो। उन मौके ते अगवाणन ममताज वगण, लाला हफीज पठान, जीएम वगण, रशीद पंवर, कामरान पंवर ऐं ॿियनि चयो त मुल्क में महंगाई अरूज ते आहे। पोरियो तबिको ॿिन वेलनि जी मानी लाइ परेशान आहे। हर ज़रूरत वारी शइ अवाम जे पहुच खां परे थींदी पई वञे। पेट्रोल महांगो थियण सां भाड़ा महंगा थी विया आहिनि। अटो, चांवर, खंड, चांहि, घी, दालियूं ऐं सब्जी फ्रूट जे अघनि में पिण वाधारो अची वियो आहे। रोजमर्रा जी शयूं इंतहाई महांगियूं थींदियूं पियूं वञनि। गरीब मिसकिन माण्हू मानी लाइ परेशान आहिनि ऐं ज़ालिम हुकुमरान ॿाहिरियुनि मुल्कनि जा दौरा ऐं अयाशियुनि में पूरा आहिनि। पंहिंजा ख़र्च घटि करण बदिरां तेल महांगो कयो वियो आहे, जंहिंखे असीं रद्द कयूं था। आला इख्तियारनि ऐं वस वारा नोटिस वठी तेल जा वधायल अघ वापस वठी गरीब अवाम के जीअण जो हक़ ॾिनो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।